ॾाढा तव्हांजा जेनेटिक फोर फादर्स हुआ। इहो हिकिड़ो पासो। पर नौजवानो, जॾहिं आर्यन हमलो कयो 600 कबले मसीह में, तॾहिं उन्हनि जे ख़िलाफ़ हिकिड़े पासे गौतम बुधा उथी बीठो हो। बुधा दी ग्रेट गौतम हो। ऐं उन ई ज़माने में 600 कबले मसीह में सिंध जो बादशाह रुद्ररायन हो, जंहिं आर्यन सां पहिरियों मुक़ाबलो कयो ऐं आर्यन सां जंग कई। उहो सिंध जो बादशाह रुद्ररायन हो। जॾहिं 326 कबले मसीह में 326 कबले मसीह में 2000 साल हिकिड़ा ऐं 326 ॿिया। 2326 कबले मसीह में जॾहिं एलेक्जेंडर दी ग्रेट हमले आवर थी आयो, सिकंदर आज़म, तॾहिं सैवण वटि उनजो पहिरियों मुक़ाबलो सॼे बर्रे सग़ीर में सिंध जे बादशाह सांबस कयो। सांबस हो जेको एलेक्जेंडर दी ग्रेट सां विढ़ियो मुक़ाबलो। जॾहिं 600 सदीअ में राणा महारत हमले आवर थियो सिंध में, सिराज इन्हनि शयुनि खां मुतासिर थी नावल लिखियो आहे। राणा महारत हमले आवर थियो त सिंध जे राजा चच हुन सां तलवार जो दूबदू मुक़ाबलो कयो, इन शर्त ते त जेकॾहिं तूं फातह त पोइ तुंहिंजी ॻाल्हि हलंदी, जे आऊं फातह त तूं हटी वेंदे हितां। हू हमले आवर थी आयो, चच हुन सां तलवार सां मुक़ाबलो कयो, हुनजी कीची वढे छॾियईं ऐं सिंध खे शिकस्त खां बचाईं। चच बादशाह विढ़ियो। सिंधी ईअं विढ़ंदा हुआ।